बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थॉट्स क्लास नंबर 69 है आर्टिकल्स ते। ही इंतहाई अहम एंड इंटरेस्टिंग टॉपिक है जो असां डेली लाइफ में इस्तेमाल कंदा आहियूं। सॼो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। सभ खां पहिरियां ही लिखियो आहे आर्टिकल्स। आर्टिकल्स कहिड़ा हूंदा आहिनि? अ एन द। हाणे आर्टिकल्स खे ॿिनि क़िस्मनि में विरायो वियो आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि इंडेफिनिट आर्टिकल्स जिन खे असां कंदा आहियूं अ ऐं एन। हाणे इहो तव्हां ज़रूरु नोट कंदो पंहिंजे हुन में त आर्टिकल्स घणनि क़िस्मनि जा थींदा आहिनि? ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। ऐं उनजो पहिरियों क़िस्म कहिड़ो आहे? जेके असांजा इंडेफिनिट आर्टिकल्स हूंदा आहिनि उहे कहिड़ा आहिनि? अ ऐं एन। ऐं ॿियो असांजो आहे डेफिनेट आर्टिकल जेको द वन एंड ओनली द, यानी उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु द आहे जेके असां डेफिनेट आर्टिकल चवंदा आहियूं, उहो आहे द। ऐं ॾाढो हिनजो इंट्रस्टिंग इस्तेमालु आहे। पहिरियों असां हिनखे कुझु डिस्कस कंदासीं, पोइ हिनखे वरी कुझु ॿियूं बि असां हिननि सां गॾु पॉइंट ज़रूरु डिस्कस कंदासीं। हाणे हिनजी डेफिनेशन आहे, चए थो अ एंड एन आर इंडेफिनिट आर्टिकल्स बिकॉज दे पॉइंट आउट पर्सन आर थिंग्स विच आर नॉट पर्टिकुलर। यादि रखी छॾियो, जेके ख़ासि न आहिनि हूंदियूं, कॉमन शयूं हूंदियूं आहिनि, ऐं मतिलबु जेका काई बि हिकिड़ी हुनजे अंदरि का ख़ुसूसियत न आहे हूंदी, का अलॻि यूनिकनेस न आहे हूंदी हुनजे अंदरि, असां उन्हनि सां यादि रखी छॾियो त असां इंडेफिनिट आर्टिकल्स इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं हुनजो हिकिड़ो खोड़ सारा हुनजा मिसाल असांजे साम्हूं आहिनि। अ गिलास। हाणे गिलास केतिरा बि, कोई पर्टिकुलर गिलास न आहे, पर हिते मां चवां थो सिज, चवंदुमि द सन। ठीकु आहे, उहो हिकिड़ो पर्टिकुलर आहे। जेके शयूं पर्टिकुलर न आहिनि हूंदियूं, ख़ासि ऐं यूनिक न आहिनि हूंदियूं, असां उन्हनि सां इंडेफिनिट आर्टिकल्स जो इस्तेमालु कंदा आहियूं, अ ऐं एन जो। हाणे अ ऐं एन जीअं त असां, मूंखे तव्हांखे यादि हूंदो त असां पहिरियनि क्लासनि में, पहिरें क्लास में जंहिंजे अंदरि असां अल्फ़ाबेट खे डिस्कस कयो हुआसीं, उन में मां ज़रूरु हिननि शयुनि जो टच ॾिनो हुयो, अ ऐं एन जो, जंहिंमें शायदि नाउंस बि असां अॻिते हली पढ़िया हुआसीं। यानी अ जो इस्तेमालु छा आहे? जंहिंजे अखर जी शुरूआति में वाविल न हुजे, रूल आहे, उन सां असां इस्तेमालु कंदा आहियूं। अ बुक थी वियो, अ टीचर थी वियो, अ चेयर थी वियो, अ काइट थी वियो। यानी अहिड़ा लफ़्ज़ जंहिंजे अॻियों शुरूआति थियण में कोई वाविल न हुजे, असां उन्हनि सां अ इस्तेमालु कंदा आहियूं। ईअं ई असां एन इस्तेमालु किथे कंदा आहियूं? जंहिंमें ई ए ई आई ओ यू यानी वाविल्स हुजनि। कंहिं बि अखर जी शुरूआति में कोई बि वाविल में जा लफ़्ज़ आहे, असां उन सां एन इस्तेमालु कंदासीं। इहो त असां अॻ में बि डिस्कस कयो आहे। एन ऑरेंज थी वियो, एन आयरन थी वियो, एन अम्ब्रेला, एन अहिड़ो। हाणे चवंदा द ते, चए तो the is definite article because it points out particular person or things। इहो ख़ासि शयुनि ॾे इशारो कंदो आहे, ख़ासि शयुनि खे पॉइंट आउट कंदो आहे। हे टे पॉइंट्स इन जे अंदरि अचनि थियूं डेफिनेट आर्टिकल खे एक्सप्लेन करण जे लाइ। सभ खां पहिरीं जेका पॉइंट आहे उहा आहे त विच इज़ पर्टिकुलर या स्पेसिफिक। जेका शइ पर्टिकुलर हुजे या हिकिड़ी ख़ासि ऐं स्पेसिफिक हुजे। मिसाल कीअं? अली वांट्स टू गेट एडमिशन इन द स्कूल। यानी हिकिड़ो मतिलबु कंहिं बि एरिया में काई शइ हिकिड़ी पर्टिकुलर या स्पेसिफिक आहे, असां उते जेको आहे हुन सां छा इस्तेमालु कयोसीं? द इस्तेमालु कयोसीं। काई शइ पर्टिकुलर आहे। ॿिए नंबर ते कहिड़ी पॉइंट आहे? विच इज़ अलोन ऑफ इट्स काइंड। यानी जेका पंहिंजे वजूद में अकेली हुजे, पंहिंजे क़िस्म में अकेली हुजे। मिसाल, द सन गिव्स अस लाइट एंड हीट। सिज पंहिंजे क़िस्म में अकेलो आहे, इन जे करे असां उन्हनि शयुनि सां बि द लॻाईंदासीं जीअं तव्हांजो चंड आहे। ठीकु आहे, ईअं ई असांजो सिज थी वियो। टियों नंबर पॉइंट आहे विच इज़ ऑलरेडी मेंशनड आर स्टेटेड। यानी ॾिसो, अहिड़ी शइ जंहिंजो अॻ में ज़िक्र थियल हुजे या मेंशन हुजे, असां तव्हांजे विच में कॉमन हुजे, माना उहा उनजो ज़िक्र हले थो पियो, असां उन सां द लॻाईंदा आहियूं। मिसाल, द बुक यू नीड इज़ अवेलेबल। हाणे ॾिसो, जेको किताब तोखे घुरिजे उहो मौजूदु आहे। इन जो मतिलबु छा थी वियो? त इहा शइ ऑलरेडी मेंशनड आहे या स्टेटेड आहे, इन जो ज़िक्र अॻ में थियल आहे, त इन जे करे असां जेको आहे सो इन सां द लॻाईसीं। हाणे ॾिसो, पहिरियों पोर्शन त असांजो थी वियो कवर। यानी हिकिड़ो हुयो रूल्स वारो, यानी हिन में रूल हुयो त अ कंहिंसां लॻंदी जंहिंमें वाविल न हुजे अॻियो, एन कंहिंसां लॻंदी जंहिंमें वाविल हुजे, द कंहिंसां लॻंदी, उहो बि असां पहिरियों स्टेप कवर करे वियासीं त हे टे शयूं जंहिंमें हूंदियूं असां उन्हनि सां द लॻाईंदासीं। हाणे फर्दर मोर असां छा पढ़ंदासीं? अहिड़ियुनि शयुनि सां एन या अ लॻी सघे थो जेके असूलनि खां ॿाहिरि हुजनि, उन्हनि खे डिस्कस कंदासीं। ऐं द किथे किथे ॿियो इस्तेमालु थी सघे थो, उन्हनि खे डिस्कस कंदासीं। हाणे चऊं था एक्सेप्शंस टू द रूल्स। रूल्स कहिड़ा हुया? त ए ई आई ओ यू अचे त असां एन लॻाईंदासीं। उन खां अलावा कोई बि अखर अचे थो, मतिलबु जेके कॉन्सोनेंट अचनि था, असां अ लॻाईंदासीं। हाणे हिते रूल छा थो अचे
चेतो if a noun or an adjective which qualifies the noun beginning with a vowel but its sound is not in a in Sindhi, चेतो भले जा वावल अचे पर अगर वो लफ्ज़ असांजे सिंधीअ में ए जो आवाज़ नथो कढे असां उन सां एन इस्तेमाल न कंदासीं, भले जा वो वावल हुजे। मिसाल कीअं, हाणे यूनिवर्सिटी जे अगरि यू खे ॾिसूं था त यू असांजो छा आहे, वाविल जे अंदरि आहे, ए ई आयो यू असांजे वाविल में अचे थो, पर हाणे नाउन आहे यूनिवर्सिटी, इनखे सिंधीअ में लिखो त इहे यके सां थो अचे, इन जे करे असां हिन सां एन न लॻाईंदासीं, लॻाईंदासीं। ईअं अवन रुपी, ठीकु आहे, छा आहे असांजो वाव वाडे सां आवाज़ थो अचे, न की अल्फ सां यानी ए सां आवाज़ थो अचे, इन करे असां लॻायोसीं। अ यूरोपियन, अ यूनियन, इन्हनि सां असां भली जा अॻियो इन्हनि जे वाविल आहे, पर जे अगरि हीउ साउंड नथो कढे ए जो, असां हुन सां एन न लॻाईंदासीं, लॻाईंदासीं। हाणे अॻिते हिनखे बि ॾिसंदासीं। अचो हाणे चऊं त द आर्टिकल में सभ खां पहिरियां द लॻंदो आहे सुपरलेटिव डिग्री सां। इहो यादि रखी छॾियो त जॾहिं बि असां, छो त एडजेक्टिव जे अंदरि असां डिग्रीज़ खे डिस्कस कयोसीं, ऐं उते जॾहिं बि असांजो सुपरलेटिव डिग्री जो ज़िक्र थींदो त असां उते इस्तेमालु कंदासीं द। ये मिसाल आहे द ग्रेटेस्ट, द टॉलेस्ट, द बिगेस्ट वग़ैरह, यानी जॾहिं बि असां सुपरलेटिव डिग्री जो इस्तेमालु कंदासीं उते असां द जो ज़रूरु इस्तेमालु कंदासीं डेफिनेट आर्टिकल जो। ॿियो आहे होली बुक्स, यानी जेके असांजा मुक़दस किताब आहिनि उन्हनि सां द क़ुरान आहे, द बाइबल, द गीता ऐं द ज़बूर, द इंजील, हाणे जेके बि असांजा मतिलबु मज़हब जा मुक़दस किताब हूंदा आहिनि असां उन्हनि सां द जो इस्तेमालु कंदासीं। हाणे रिवर्स आहे, जीअं चवंदा द इंडस रिवर, इन सां बि द लॻाईंदासीं। ओशियन, द पैसिफिक ओशियन। ॿियो आहे द माउंट एवरेस्ट, जेके माउंटेन जा नाला आहिनि उन्हनि सां बि असां द जो इस्तेमालु कंदासीं। ॿियो मज़हब, द क्रिश्चियंस, द मुस्लिम्स, असां मज़हबनि सां बि द जो इस्तेमालु कंदासीं। ॿियो ऑब्जेक्ट ऑफ नेचर, यानी जेके कुदरत जा ऑब्जेक्ट्स आहिनि, द स्टार, द मून, द सन, इन्हनि सां बि असां द जो इस्तेमालु कंदासीं। तव्हां इन्हनि खे ज़रूरु नोट कंदो सीक्वेंस में। हाणे लास्ट वन जेके पॉइंट्स आहिनि असांजे इंडेफिनेट एंड डेफिनेट आर्टिकल जूं, उहे आहे मिसाल चए थो त इफ द वर्ड बिगिन्स विद अ सच कॉन्सोनेंट विच हैव ए साउंड इन सिंधी द आर्टिकल एन इज प्लेस्ड। जीअं पहिरियों ॾिठोसीं त अगरि वाविल त यूज़ थियलु आहे पर ए जो आवाज़ नथो कढे असां ए इस्तेमालु कंदासीं, पर चवनि था भले कॉन्सोनेंट हुजे पर जे आवाज़ असांजे ए जो थो कढे त असां हुन सां एन जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल हिते मां लिखियलु आहे NSDO, NLLB, तव्हां हिनजी सिंधी कंदो त जेको शुरूआती लफ़्ज़ आहे उनजो ए सां आवाज़ निकिरंदो, NMA, NMNA। हाणे इहे सभु जा सभु कहिड़ा लफ़्ज़ असां कहिड़नि लफ़्ज़नि सां असां एन जो इस्तेमालु कयो आहे, अहिड़ा लफ़्ज़ जंहिंजी शुरूआति छा सां थी थिए, ए वारे साउंड सां थी थिए, शामिल सिंधी ज़बान में। सो ही लास्ट रूल आहे, हिनखे ज़हन में रखंदो। ऐं अच्छा ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त अगरि तव्हांजो बेसिक कॉन्सेप्ट क्लियर आहे त तव्हां इंटरनेट जी मदद सां, यूट्यूब जी मदद सां इन्हनि टॉपिक्स खे अञा वधीक एनहांस करे सघो था। असांजो मतिलबु आहे बेसिक में बेस विझणु, ऐं मतिलबु अगरि कोई ॿारु तयारु थी थो वञे, हुनजो हिकिड़ो कॉन्सेप्ट सुठो क्लियर थो थिए त हू बिलाशक माना शयूं जेको आहे मतिलबु हिन गूगल तो इंटरनेट तो अञा वधाए करे शयुनि खे नोट करे ऐं पंहिंजा कॉन्सेप्ट्स भला बिल्ड करे। सो बेस जे लाइ आर्टिकल्स लाइ तमामु ज़बरदस्त क्लास रहियो। त असां आख़िरी छा पढ़ियोसीं, इंडेफिनेट जो रूल, जेको एक्सेप्शन सां रूल आहे, माना हिन में रूल कोई अप्लाई न थींदो आहे एन वारो, जंहिंमें छा चई त अहिड़ा लफ़्ज़ जेके ए सां साउंड हुजनि, भले हुननि जे अॻियां वाविल न हुजे, असां एन लॻाईंदासीं। द अचे थो त द कंट्रीज़ जे नालनि में, मिसाल द इंडिया, द चाइना, द ईरान, द पाकिस्तान, माना कंट्रीज़ जे नालनि सां बि द लॻाईंदासीं। प्रोविंस यानी कंहिं सूबे जो नालो आहे त असां उन सां बि द लॻाईंदासीं, द सिंध, द वन एंड ओनली। अच्छा ॿियो स्टेट आहे, जे USA आहे, यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, UAE आहे, यानी स्टेट जो हुजे उन सां बि असां छा लॻाईंदासीं, द लॻाईंदासीं। ऐं मां वरी बि तव्हांखे चवंदुमि त हिननि शयुनि जो जेको आहे सो तव्हां पंहिंजे नोटबुक ते ज़रूरु लिखंदो, ऐं इनशाला ज़रूरु इन्हनि मां जॾहिं असांजी टेस्ट थींदी त इन्हनि मां तव्हांखे बि टेस्टिफाई कयो वेंदो। ऐं अगरि तव्हांखे शयूं सम्झ में अची वियूं आहिनि त फर्दर तव्हां इंटरनेट तां अञा हिननि जो वसी इस्तेमाल में वसी कॉन्सेप्ट भी पंहिंजे कॉपीज़ ते नोट करे सघो था। उम्मीद है त जो क्लास जेको आर्टिकल्स ते मुश्तमिल हुयो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ख़ुदा ताला तव्हांजो हामी नासिर। इंशाल्लाह मिलंदासीं नई टॉपिक सां नई क्लास में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।